नाज़रीन, चूंडको भरिसां ॻोठ जुरियारो में चांडिया बिरादरी के माण्हुनि सुराह पुलिस ऐं राजड़ बिरादरी के माण्हुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। वीडियो लिंक ते मौजूद है हाजी खान बमरो। जी हाजी खान। असीं चूंडको भरिसां ॻोठ जुरियारो में मौजूद आहियूं, जिथे चांडिया बिरादरी जा मुतासिर जेके माण्हू आहिनि हितां इलाइक़े जे बाअसर राजड़ बिरादरी जे माण्हुनि ऐं पुलिस जे ज़ुल्म ख़िलाफ़ एहतजाज करे रहिया आहिनि। असीं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। छा चवणु आहे? हिन महिल बि फ़ुकुर सां चवां थो त मोहम्मद आलम राजड़ जो पुटु ऐं उन्हनि सां जेके बाअसर धुरियूं आहिनि गॾु चैलेंज थो कयां त क़ुर शरीफ़ ते असां उनखे चयो आहे त तव्हां कागज़ खणी अचो त तव्हां सां असां बिरादरी फ़ैसिले करण जे लाइ तयारु आहियूं। न आया आहिनि। हिन वक़्तु मुंहिंजा माण्हू जेके आहिनि सेंटर ते पहुतल आहिनि। पुलिस ऐं सभिनी असां ते जेको आहे जेका बि शइ आहे उहा ॾिसी इंक्वायरी करे असांजे हक़ में करे वई आहे। जंहिंखां पोइ मोहम्मद आलम राजड़ जे पुटनि देरा कढिया आहिनि। उहो बि केस असांजे मथां मड़ियो वियो आहे। असांजे ज़मीनुनि जे मथां उहो कब्ज़ो कयो वेठा आहिनि। अॼु असां ते जेके हमला था कराइनि, कातुलाणा हमला असांजे मथां था अचनि। असांजा 4 माण्हू गिरफ़्तार ज़ोरी करे खणी विया। उन खां बाद में जेके असांजा देरा हुआ, जेके ज़मीनूं हुयूं असांजूं पर्सनल संजू ज़मीनूं, उन्हनि जे मथां थ्रेशर सुराह पुलिस वठी ऐं उहो अन्न बि खणी विया ज़ोरी करे। उहो उन सां जेको आहे डील छलो हुयो, अधु सुराह पुलिस कयो आहे, अधु राजड़ खे ॾिनो विया। ऐं आशिक़ हुसैन शर जेको आहे पुलिस में, उहो असांजा माण्हू हितां ॿधी उन्हनि ते जेको आहे विढ़े थो। असांजे औरतुनि सां तमामु ज़ुल्म करणु, असां त हथियार खणी उनजा मोर्चा उनजे कोर्ट जे मथां ठहिया पिया आहिनि। कल्ह शाम बि हुन फायरिंग कई आहे। असांजा माण्हू रोज़ा हितां उहे खाधा छॾे, उहे असांजा खाधा हराम थी विया, उहे छॾे उहे बचड़ा दाहूं करे भॻा। असांखे ज़मीन जेका ॾिनी वई आहे उहा असां कंहिं टीह पार्टी थर्ड पार्टी आहियूं। चांडियुनि विकिणी ॾिनी शरनि खे, शरनि विकिणी असां राजनि खे ॾिनी आहे। हाणे उन्हनि जा पोटा पड़पोटा उहे चवंदा इहा ज़मीन असांजी वॾनि जी विकियल कोन्हे। हाणे तव्हां ख़ुदि इंसाफ़ करियो त जेके 1937-38 जा कागज़ खणी पिया हलनि, छा उनखां पोइ रेवेन्यू उन ते जेको आहे सो कागज़ ठाहे वेठो आहे 7 फार्म, या जेको बोर्ड ऑफ रेवेन्यू उन ते फ़ैसिला पियो ॾे। लाज़मी ज़मीनूं आहिनि, उन हेर फेर थियूं आहिनि, जेके आहिनि उहे असांजे वाले जे नाले आहिनि, असांजे भाउरनि जे नाले। मुंहिंजे पीउ जेको असां पुटनि जे नाले करे छॾी आहे। हाणे मुंहिंजे औलाद ऐं मुंहिंजियूं जेके ज़मीनूं उन्हनि ते बि चवंदा असांजे अबनि ॾाॾनि जूं ज़मीनूं इहे थी नथियूं सघनि। चांडिया बिरादरी जे माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो ई चवणु हुयो त असां सां ज़िले सांगड़ सां तालुक़ रखंदड़ राजड़ बिरादरी जा जेके बाअसर माण्हू आहिनि उहे असां सां ज़ुल्म ऐं ज़्यादती असां सां कराए रहिया आहिनि। हिननि आला अख़्तियारनि खां इहो ई मुतालबो कयो आहे त हिन मामले जी क़ुर शरीफ़ ते शफ़ाफ़ इंक्वायरी कराई वञे। ॿी सूरत में असां सख़्तु एहतजाजी जो दाइरो वधाईंदासीं।